नेकियूं विरहाईंदो आ दुनिया मां वेंदो आ तॾहिं बि नेकियूं विरहाईंदो वेंदो आ कंहिंजे सदके जो मदीने वारे घोट जे सदके में जेकॾहिं हर उम्मती मुझे मदीने वारे मीर जो दुनिया छॾे थो तॾहिं बि नेकियूं वंडींदो थो वञे त ॿुधाए तो मुंहिंजो मदीने जो ताजदार केतिरो न कुर्बदार आहे क़बर में जॾहिं बानो पहुचंदो आहे कंहिं बि आलिम दीन खां पुछो त क़बर में कॾहिं निमाज़ जो रब सवाल कंदुसि रोज़े जो सवाल कंदुसि हजन जो सवाल कंदुसि कंहिं जी ॻाल्हि जो इबादत जो सवाल क़बर में कोन थींदो आहे ईमान जो सवाल क़बर में थींदो आहे इबादत जो हाल अहवाल वञी हशर में थींदो ईमान जो सवाल जवाब क़बर में थींदो लेकिन इन ते हिकिड़ो जुमिलो जेकॾहिं थोरो तव्हां होशियारीअ सां ॿुधो त मां ॾाढी कम जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थकल हुअण जे बावजूद क़बर में पहुचंदो आहे सवाल थींदो आहे तुंहिंजो रब केरु आहे दीन कहिड़ो थे ॿई दुरुस्त जवाब ॾींदो टे नंबर ते सवाल थींदो मा कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल ॾे ख़बर हिन जवान मर्द जे बारे में छा चवंदो होए इहो त तव्हां ॿुधो आहे लेकिन अजीब जुमिले जो राज़ आहे इन विच में मोहम्मद हनीफ ख़ासि करे ॿुधे छो त उनखे सुभाणे कंहिंखे जवाब ॾियणो पवे अल्लाह ताला जे महबूब फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां उन खां सवाल थींदो त मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हिन जवान जे बारे में छा चवंदो हुए हालांकि उहो जवान केरु आहे जो मदीने जो ताजदार आहे ये सवाल कोन थो थे त मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़न नबी हिन नबी जे बारे में छा चवंदो हुए फी हक़ हाज़र रसूल हिन रसूल जे बारे में छा चवंदो हुए नबी जो नालो नथो अचे मर्द जो रजुल मना मर्द जो नालो थो अचे आशिकन ओ शाकन इन राज़ तां पर्दो खयो अल्लाह जी ज़ात बाबरकात मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़न नबी इन करे न चयो त जेकॾहिं अल्लाह नबी जो ज़िक्र करे हा त मौलाना या कायनात जे अकुल वारो चई सघे हा त महबूब मुस्तफ़ा जिस्म सां क़बर में कोन ईंदो आहे छो त मदीने जे ताजदार फरमायो कुंत नबिया व आदम बैनल माइ वतीन बिना जिस्म जे मुंहिंजो मदीने जो मीर नबी रही चुको आहे इन करे बिना जिस्म जे क़बर में आयो आहे लेकिन अल्लाह फरमाइंदो मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हिन मर्द जे बारे में छा थो चवी मर्द उनखे चइबो आहे जेको जिस्म सां हूंदो आहे मर्द उनखे चइबो आहे जेको जवानीअ सां हूंदो आहे बेनियाज़ रब कायनात खे ॿुधायो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा रूहानी तौर ते न पर जिस्मानी तौर ते हर क़बर में पंहिंजे दीवाने वटि ईंदो आहे मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हाज़न नबी नाहे जे हाज़न नबी हुजे हा त पोइ कुझु न कुझु मौलाना तोखे कुंड मिली वञे हा त नबी बिना जिस्म जे रही चुको आहे मदीने जो ताजदार ऐलान करे चुको आहे लेकिन अल्लाह खे ख़बर आहे रब चवे थो मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हिन मुंहिंजे महबूब दिलबर जवान जे बारे में ईअं न त छा थो चई छा चवंदो हुए पोइ जेको दीवानो हूंदो उहो त चवंदो त मुंहिंजा मौला मां त सदाईं इहो चवंदो हुयुसि ओ जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां त सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां ॿी काई शइ त न ॼाणा थो रुगो पढ़ंदो दुरूदो सलाम आहियां दीवाना ये चवंदा ओ मुंहिंजा करीम रब इन प्रिय ते दुरूद पढ़ंदो हुयुसि सलाम पढ़ंदो हुयुसि अल्लाह ताला जे तरफ़ खां ऐलान थींदो न की निमाज़ जी पुछा न की रोज़न जी पुछा न की ज़कात जी पुछा न की हज जी पुछा ईमान जी पुछा थींदी ईमान छाहे अल्लाह जी ज़ात दीन इस्लाम बि ॿुधाए अल्लाह जे ज़ात ला बि चई त मुंहिंजो रब उहो आहे जेको वहदहु ला शरीक आहे लेकिन ईमान मुकमिल
मुकमिल नथो थे ईमान मुकमिल तॾहिं थींदो आहे जॾहिं मदीने वारे मीर सां दिल जे प्यार जो इज़हार थींदो जॾहिं महबूब जे लाइ इहो जवाब ॾींदो त मौला हिन पिरीअ लाइ त सॼी ज़िंदगी तड़पंदो हुयुसि त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन ओजाग अखियुनि जा त रब हुकुम कहिड़ो कंदो जन्नत जी दरी खोले ॾियोसि हुकुम कहिड़ो थींदो अहम जुमलो पियो ॻाल्हायां हुकुम कहिड़ो थींदो जन्नत जी सभिनी जो अक़ीदो देवबंदी हुजे बरेलवी हुजे शियो हुजे सुन्नी सभिनी जो अक़ीदो त अल्लाह ताला जन्नत जी दरी खोले छॾींदो छो त महबूब जे ज़ात सां बि प्यार कयईं अल्लाह जे वहदानियत जो इक़रार कयईं दीन जे सचे हुजण जो इक़रार कयईं जन्नत जी दरी खुली हाणे मूंखे जवाब ॾे न निमाज़ जो रब पुछुसि न रोज़े जो न ज़कात जो न हज जो दीन जी दरी जेका जन्नत जी दरी खुली कंहिंजे करे खुली चओ महबूब मुस्तफ़ा जे करे चओ न कंहिंजे करे खुली निमाज़ जे करे न रोज़े जे करे न ज़कात जे करे न हज जे करे न जन्नत जी दरी कब्र में खुली हाणे जन्नत जी दरी खुली माना टिकेट मिली वई सीट नंबर मिली वियो हाणे रुगे गाॾीअ जे अचण जो इंतज़ार आहे इहो सीट में वेहंदो या वरी डबल वरी ॿी टिकेट वठंदो जवाब ॾे जंहिंखे कब्र में ई जन्नत जी दरी खुली मिले इनखे ख़ुशख़बरी मिली वई त हाणे खां ई तूं सुकून जी ज़िंदगी गुज़ार आराम वारी ज़िंदगी गुज़ार छो त तो कयो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार तूं कब्र में बि जन्नत जे हवा जो हक़दार त वरी हशर में बि जन्नत जो हक़दार मुंहिंजा दोस्त अज़ीज मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां प्यार कर मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते कसरत सां दुरूद पढ़ अज गदीर खुम जो ॾींहुं यानी 18 ज़ुल्हज सुभान अल्लाह हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम सन 10 हिजरी कुरान जी आयत जेका उन ॾींहुं नाज़िल थी उहा पढ़ां या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैक मिर रब्बिक व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालतह वल्लाहु यअसिमुक मिनन नास इन्नल्लाह ला यहदिल क़ौमल काफिरीन सन 10 हिजरी हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज करे मोटिया मुंहिंजा दोस्त अजीज खम्बे गदीर खम जो मकाम खम्बे गदीर जो मकाम सवा लख सहाबा जो गड्डा हिकड़ा सहाबा अञा रस्तो क्रॉस करे चुका हुया हिकड़ा पोइते हुया हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं उन इलाइके में पहुचन था मुझे आका जो खादिम जिब्रील अमीन रब जे कुरान जी आयत खणी पहुचंदो आ ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा रब जो हुकुम आ जेकी कुछ तुझे मथा नाज़िल कयो वयो आ उन जो पैगाम पहुचा व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालत जे कदे का भी शय रहजी वई न पहुचाई त मुंहिंजा महबूब गोया के रिसालत जो हक सही अदा न थियो मुंहिंजा दोस्त अजीज हज भी थी वयो अलियौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना जो ऐलान भी थी वयो दीन जो पैगाम भी पहुंची चुको हुयो अञा कहिड़ी ॻाल्हि रहियल हुई जेका अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाए पंहिंजे महबूब के फरमायो त मुंहिंजा महबूब इन राज़ के भी ज़ाहिर कर हालांकि अल्लाह बगालियूं अज़ीम फरमायो वल्लाहु यासिमुक मिनन नास ओ मुंहिंजा महबूब ऐलान तू करे छॾ जे कॾहिं कोई भी फसरी या फसाद ऐं इंसानन जे तकलीफ़ ऐं शिर खां मां रब तुंहिंजी हिफ़ाज़त फरमाईंदुसि मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अॻु में निकिरी विया सहाबा उन्हनि खे भी पोइते घुरायो जेके
पोइते रहियल हुया उन्हनि जो बि इंतजार फरमायो जीअं सवा लख सहाबा जो गॾु थियो त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान फरमायो कहिड़ो ऐलान फरमायो मल कुंतु मौला फअलियुल मौला जंहिंजो मां सरदार अली उन जो सरदार जंहिंजो मां मौला अली उन जो मौला मदीने जे मीर ऐलान करे बस कयो त सभ खां पहिरीं अमीरुल मुमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐलान कयो सुहिणा अली जमी मोमिनन जो भी तू वली तमा उमर जो भी तू वलिया मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा जो हथ मुबारक वठी करे बाह मथे करे कायनात के बुधायो तो दुनिया वारो अखियूं खोलियो अखियूं पटे ॾिसो मुंहिंजो अबू बकर सिद्दीक पंहिंजी जगह ते मुंहिंजो उमर फारूक आज़म पंहिंजी जगह ते मुंहिंजो उस्मान उनखे ज़िन्नूरैन रब बनायो पंहिंजी जगह ते अबू बकर जो मक़ाम पंहिंजो आ उमर फारूक जो मक़ाम पंहिंजो आ उस्मान ज़िन्नूरैन जो मक़ाम पंहिंजो आ लेकिन मुंहिंजे आका फरमायो मुंहिंजे अदा अली जे मक़ाम ॾे बि निहारियो मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां त जंहिंजो मां सरदार आहियां हे मुंहिंजो अली अदो बि उन जो सरदार तो मुझा दोस्त अजीज मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नरगी ऐलान फरमायो तमाम तवील दुआ भी फरमाया तो ओ मुसलमान जेकॾहिं मदीने जे मीर सां प्यार करण थो चाहीं त शेर खुदा सां प्यार कर शेर खुदा सां ओहो प्यार कंदो आ जेको अबू बकर उमर उस्मान सां प्यार कंदो आ छो त अबू बकर जी सदाकत हक़ आ उमर जी अदालत हक़ आ उस्मान ज़िन्नूरैन जी हलावत हयादारी हक़ा लेकिन मुझे अलीउल मुर्तजा शेर खुदा जी शुजात बहादुरी हक़ा हे ओहो अलिया जॾहिं मदीने जे मीर मदीने तय्यब में मुझा दोस्त दी वादी कहरबा में आका पोता सहाबा जी जमायत गड्डा उते वादी कहरबा मां हिकड़ो खूह हुआ जेमा मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पानी कढी पीतो आ पाण पानी पी करे सहाबा जे साम्हूं शेर खुदा के फरमायो अदा अली जॾहिं असां दुनिया के अलविदा चऊं त हिन खूह मां पानी कढी अचजा इन खूह जे पाणीअ सां मां मुस्तफ़ा जे जिस्म के हार जा छो त हिन खूह जो जेको अंदरियों कनेक्शन आ ओहो रब जन्नत फिरदौस सां मिलाए छॾियो आ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम शेर खुदा के गॾु वठी करे उन वादी कहरबा मां जीअं निकता खजन जे बाग में पोता मुंहिंजा दोस्त अजवा जी खजी साम्हूं बीठी खोड़ खजियूं बीठियूं हुयूं खजन मां आवाज आयो मुझे करीम आका सुणे अली के फरमायो अदा अली ॿुधी पयो खजियूं छा पयूं चवन जी मुंहिंजा आका ॿुधा पयो छा थियूं चवन मुंहिंजा आका चवन थियूं हाज़ा इमामुल अंबिया वहाज़ा इमामुल औलिया हे नबियन जो इमाम त सुनो अली वरी वलियन जो इमाम ॾाढो ॿुधाइण ते दिल थी चए पर तबीयत बिल्कुल साथ न थी ॾे छो त तबीयत जो साथ न आहे खोड़ ॾींहंनि खां तकलीफ़ में हा बस पोइ मिड़ई दोस्तन सां कयल वाइदा हाणे निभायां थो पियो अखियूं भी पूरी नथो खोले सगा एतरो तबीयत जे मथा बोझ आ इन करे दिल त चवे पई त घणो ॻाल्हायां पर हाणे लगे थो त ॻाल्हाए वधीक न सघंदुम हज़रत अलीउल मुर्तजा शेर खुदा जो बस उन जे सखावत जो हिकड़ो किस्सो बयान कयां दुआ कयो करे सघां छो त सखी त दुनिया में सभई पर पंजतन पाक जहिड़ो सखी दुनिया में न की थियो आ न की थींदो दिल चवे पई त पंजनी जी सखा बयान कयां पर तबीयत जो साथ नाहे न करे सघंदुम बस हिकड़ी शेर खुदा जी सखावत बयान तो कयां कंबर मौला अली मुश्किल कुशा सां गड्डा केर गड्डा कंबर गड्डा रस्ते में 70 उठन जी कतार आ शेर खुदा वेह मंज़ल कन था कंबर गुलाम गड्डा हिकड़ो फकीर सवाली बणजी आयो आ मानी जे गभे जिला
سونا علی بکھارو ہاں مانی کھپے سونے علی المرتضی شیر خدا کمبر کے حکم فرمایو فقیر کے مانی دے کمبر کند ہیٹھ کیو بیٹھو کمبر مانی چھو نہ تھوڑی مجھا مولا مانی اہا ہے تب خانے میں یا بھلا اج جے لفظن میں چاہوں تا چھا میں چاہتا ہو ہاٹ پاٹ میں ادا مانی ہاٹ پاٹ میں مولا علی فرمایا ہاٹ پاٹ فقیر کے دے منجا سونا آقا ہاٹ پاٹ اٹھ جے کجائے تے پان فرمایا اٹھ ہی کھڑی فقیر کے دے منجا سونا اٹھ بیٹھلا قطار میں پان فرمایا قطار ہی کھڑی فقیر کے دے منجا آقا قطار آہے مہار میں پان فرمایا مہار ہی کھڑی فقیر کے دے تا غلام کمبر دین کا نہ کئی پرے کھوں مہار اچھلائے پوئتے ہٹی بیٹھو شیر خدا پوچھو دے خبر مہار چھو تھو اچھلائی چوے تھو آقا ڈرجا تھو تمتا مہار کھاں پوچھواں تم مہار کمبر جے ہتھ میں متا مولا کمبر کھے بھی فقیر جے حوالے کرے چھڑے ایڈی سخاوت کرن وارو ہکڑے ڈی پان کوفے جے شہر میں نکتا وری گال نکری آئی مولا علی مشکل کشا کوفے جے شہر میں نکری آیا کمبر غلام گڈا دکان کھجن جا کھلیا پیاہن ہکڑو دیوانو علی المرتضی شیر خدا جو ان کے کو ان ڈی بخار تھو دکان بند ہوئو مولا علی مشکل کشا پوچھو دے خبر کمبر ہن سانجے دیوانے جو دکان بندا ہا مجا کا معلوم کر کر چھاجے کرے بندا بین پاڑے وارن بدھایو ت مجا آقا سونے تواں جے غلام کے بخارا جنجے کرے ہن جو دکان بٹن ڈیہن کھان بندا شیر خدا فرمایو چابی گھرایو اج ان جے دکان کے کھولے ان جے پارو کاروبار اساں تھا کیوں کمبر جدے غلام نیا پہنچایو ان بیمار دیرے کان کئی اٹھن جی طاقت نہ ہوئی چابی پیش کے وہاں مجھا سونا علی المرتضی حسنین کریمین جا بابا کھجی جو دکان کھولے سونے علی اعلان کیو اج بنا حساب کتاب جے پانجے مرضیتے پیسہ رکھندا بھی ونجو پانجے مرضیتے کھجی کھندا بھی ونجو ہکڑو ہمراہ بیٹھو ہوئو ہکڑو ہمراہ بیٹھو ہوئو لیکن ہوئو تھوڑو پکے خیال جو چھا ہوئو سمجھو تھا نا پکے خیال جو ہوئو پر ان جی گھرواری سونے پنتن پاک جی دیوانی میں پیسہ کون ہویا سدھو گھر میں آیو گھرواری کے چی گال بدھ اج تو جو امتحان اج ماں تو کے کڑو کم کرے تھو دسیاں زال جیسے چھا تو کرے دسی چوے تو اج علی المرتضی شیر خدا جن جی تو دیوانیاں کھجی جے فلانے غلام جی دکان تے بیٹھوا اعلان کیو تھئی بنا حساب کتاب جے پیسہ رکھندا بھی ونجو کھجی کھندا بھی ونجو زال چوے تھی امتحان چھا جو تو وٹھی چوے تو ماں کوڑا پیسہ کھنی تھو ونجا ونجی کوڑا پیسہ رکھی دس رگی رکھنان ائی بھلی کھجی کھنی دس اج ماں تجھے مولا کے ٹھگے کیے تو اچا زال نہارے چوے تھی بدبخت کائنات میں ماں ایڑو بچو جڑیو ہی نہ ہے جکو شیر خدا سا ٹھگی کرے سگے زال کے چیں کن کھولے بدھ زال کے چیں کن کھولے بدھ اے سچا پیسہ تجھے آڈو تو رکھا اے کوڑا پیسہ گیدے میں تو کھڑا زال چیس بھلے ونج کیتری بھی کوشش کر لیکن اللہ جے شیر کے ٹھگے نہ تو سگی ونی لائن میں بھی ہی رہو نمبر جو انتظار کئی جی نمبر آیو وہ کوڑا پیسہ تکڑ میں رکھی کرے بھلے میں بھلی کھجی جے کا کھنی سگیو پٹھن تے بدھی نچندو تھو اچے کھلندو تھو اچے جیئں درڑو اندر ٹرپیو زال کے چیں اج تو زمیل مار جی وئی اج ماں تجھے مولا سا ٹھگی کرے آیو ہاں چویں پئی ت ٹھگی کون کندو کیر مولا سبنی کے جانے تو ڈسما کیئں ٹھگی کرے آیو ہاں زال چیو تو ہزار گالیوں کر مجھے مولا کے کیر ٹھگے نہ تھو سگے جیکو ٹھگی جو ارادو کندو وا اوہو پانے ٹھگی جی ویندو وا زال کے چیں ہلیا ہی قتل تو کھولیا جی جو مجھا دوست عزیز ہڑ کے کھولیا
कत्तल जे बजा कारियूं डूंगरियूं खखरियूं वेठियूं हुयूं जीअं जो खखरन ते नजर पई दाह निकिरी वई ज़ाल चेस त कटड़ू ओ कटड़ू तोखे अॻे ई मूं चयो मुंहिंजो मौला अली रब जो शेर आ काइनात जो कोई इंसान उनखे ठगे नथो सघे जेको ठगण जी कंदो आ उहो पाण ठगजी वेंदो आ पर जेको गुलामी कंदो आ उहो क़यामत ताईं अॾिजी वेंदो आ उते जो उते उहा गठड़ी वरी बधी करे चवे थो हाणे मां झेड़ो करण थो वञा जीअं वञी उते पहुतो शेरे ख़ुदा दुकान ते वेठा आहिनि ठग माण्हू तेज़ ॻाल्हाईंदो आहे ताह करे थो चवे शेरे ख़ुदा मां पैसा ॾिना आहिनि मूंखे पैसनि जे एवज़ हे डूंगरियूं खखरियूं छो मिलियूं आहिनि मौला अली मुश्किल कुशा निहारे फरमायो जेकॾहिं कूड़ा पैसा जेको रखंदो उनखे कूड़ियूं खखरियूं न मिलंदियूं त ॿियो छा मिलंदो सुहिणो अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उहो लाडलो ऐं दादलो आ रब जो उहो दादलो आ मुस्तफा जो उहो दादलो आ जो मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जॾहिं न सुहिणो अलीउल मुर्तज़ा दुनिया में आयो हुयो अचण वारो ज़िक्र नथो कयां थोड़ो थो ज़िक्र कयां जीअं न काबे खां ॿाहिरि आयो उन वक़्त में काबे जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका काबतुल्लाह शरीफ जी निगहबानी या जेका चंग मुड़सी हूंदी हुई अबू जहल जे हवाले जेको ॿारड़ो ॼमंदो हो पोते जेको वॾो बुत पियो हूंदो हो उन जी मिट्टी खणी करे उन ॿारड़े खे हणी पोइ मुराद वठंदो हुयो अॼु शेरे ख़ुदा जीअं जो आयो आहे एॾा अबू जहल बि अचे थो पियो सभिनी जो ॾिठो त अखिड़ियूं कोन्हनि के पटियलियूं सभु को परेशान मदीने जा ताजदार आया दिलबर अलीअ जो अखिड़ियूं खोलियूं त सुहिणे अलीअ ॾे निहारे अबू जहल मिट्टी खणी थो अचे त सुहिणे अलीअ ॾे मुंहिंजे आका जो नूरानी निगाह कई शेरे ख़ुदा जो हीअं निहारियो त अबू जहल खे ॾकणी वठी वई मिट्टी किरी पई दुनिया चयो तुंहिंजी मिट्टी छो थी किरे जी ख़बर नथी पवे त इन जवान जे अखियुनि में थो निहारियां त मूंखे तीर था लॻनि त ख़बरदार मतां बुत जी मिट्टी हिन यार जे अखियुनि में विधी अथई हे बुतनि खे केराइण वारो आहे हे बुतनि जी मिट्टी अखियुनि में न विझंदो पर काबे जे बुतनि खे टुकड़ा करे ॿाहिरि कढण वारो शेर ख़ुदा जो आयो इंशाअल्लाह ताला अगर खुदा मौक़ो ॾिनो कंहिं ॿिए मौक़े ते ऐं तबियत जो हाल रहियो त इंशाअल्लाह ताला ज़रूर कचहरी कंदासीं जेको ॻाल्हायो अथमि बसि पोइ ख़बर न आहे छा ॻाल्हायो अथमि तबियत खां बेवस हुयुसि पर पंहिंजे दोस्तनि सां वाइदे निभाइण जे लाइ अचे पहुतुसि अल्लाह ताला जा बानड़ो मरहूम छा नालो से मरहूम जवान फ़कीर जी अल्लाह ताला बख़्शिश फरमाए ज़िंदगीअ ते कोई भरोसो नाहे हिकिड़े इंसान जो मौत ॿिए जे लाइ नियापो आहे ॿिए खे सबक़ आहे ॿिए जी वाट आहे त ऐं अल्लाह जा बाना उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसन अमला अल्लाह फरमाए तो मौत के भी मां रब पैदा कयो आहे जिंदगी के भी मां अल्लाह पैदा कयो आहे अल्लाह फरमाए तो इन करे रब जो पहिरीं रब मौत जो जिक्र कयो आहे पोइ जिंदगी जो जिक्र कयो आहे पोइ अल्लाह फरमाए लियब्लुवकुम अय्युकुम अहसन अमला जीअं इंसान दुनिया में पैदा थींदो आहे त मौत खे गॾु पाण सां खणी ईंदो आहे ऐं खणी उहा शइ अचबी आहे जेका पहिरीं मौजूद हूंदी आहे अल्लाह फरमाए था मुंहिंजा बाना तोखे ज़िंदगी इन लाइ ॾिनी थम त मां रब ॾिसण थो चाहियां त तव्हां मां सुहिणा अमल केर थो करे ओ यार सभु को वियो आहे तो असांखे बि हलणो आहे कुझु कर चवी तो बचन ला कयां हिन ला कयां हिन ला कयां सभिनी जे लाइ कर पर अकेलो कब्र में सुम्हणो अथई कुझु पंहिंजे कब्र जे लाइ बि कर तुंहिंजे जिस्म जो भी तुंहिंजे मथां हक़ आहे लतीफ़ सरकार फरमायो भर भंजू वेही अॻियां कहिड़ी कंदे ॻाल्हड़ी ॼाणी मानी मोटिया वर वनी ॾेई पोइ कान ख़बर पेई त ॾाज ॾिनाऊंसि केतिरो सभई मिट माइट दोस्त यार
वॾी खॾ खोटे छॾे मोटी ईंदई बस यार जिथे सभई मोटंदई उते हिकिड़ो ई महबूब मदीने जो ताजदार कम ईंदुई अॼु बि उन पीरीअ सां प्यार कर महबूब ते दुरूद पढ़ अल्लाह जो ज़िक्र कर खुदा जे खौफ में जिंदगी गुजार नमाज रोज़ो ज़कात हज पाबंदी सां कर खुदा न ख़ास्ता अगर कमी कोताही थी वई आ त मुंहिंजो अल्लाह मुआफ़ कंदो लेकिन उहे गुनाह कतन न कजां जेके अल्लाह कॾहिं भी मुआफ़ न कंदो उहे कहिड़ा हन कंहिंजी दिल आज़ारी न कजां रब मुआफ़ न कंदो कंहिंजो हक़ न खाइजां रब मुआफ़ न कंदो कंहिंखे तकलीफ़ न ॾिजां रब मुआफ़ न कंदो कंहिंसां नाइंसाफ़ी न कजां रब मुआफ़ न कंदो मतां हुन जो चई त गॾु करे मिल्कियत ठाहियां यादि रख जेसिताईं उहो मुआफ़ न करे तेसिताईं मुंहिंजो रब बि मुआफ़ न कंदो नमाज में कमी कोताही थी वई रुनई तौबह कई रब चवंदे हल भाड़िया मुआफ़ तो कई रोज़ा कुछ रखे कुछ रहिजी वई मुंहिंजा मौला महबूब जे सदके मुआफ़ कर रब चवंदो हल भाड़िया मुआफ़ तो कई महबूब जो वास्तो विधो अथई पर जे कंहिंजो हक़ खाधो अथई न मुंहिंजो अल्लाह चवंदो माफ़ न कंदो भई जेसिताईं उन जो हक़ उनखे अदा न कंदे त वॾे में वॾो जुर्म इहो अथव ॿिए जो हक़ खाइण ऐं असां सम्झंदा आहियूं त जेकॾहिं कंहिंजी मेंह काहीसीं त मना ॾोह कयोसीं गाह जी भरी चोरी कईसीं त ॾोह कोन्हे को गाह जी भरी त वॾी ॻाल्हि आहे पर राति जो पाणीअ जे वारे ते कंहिंजे पाणीअ मां सोराखड़ो बि न कंदो कर त मुंहिंजो ॿारो गाह जो सुके थो थोरो सोराखड़ो करे थो छॾियां मुंहिंजो ॿारो राति जो भरिजी वेंदो यादि रखी छॾ ॿारो तुंहिंजो भरिजी वेंदो गाह बि साओ थी वेंदो पर जॾहिं तुंहिंजो माल खाईंदो उन्हनि जो जर सुकंदो साओ कोन थींदो इन करे ॿिए जो हक़ न खा घुरी खा इंशा अल्लाह ताला मुझो करीम रब बरकत अता फरमाइंदो बस मुझा दोस्त अजीज दीन जो इहो पैगाम थे रात जो सुमी गुनाहन का तौबह करे पोसुम कलमे जो विरद करे पोसुम पांजे नंढड़न बचड़न के कलमो पढ़ाए पोसुम ऐं सुम्हण वक्त सब घर जा बाती एक बे अल्लाह हाफिज चई पोसुमंदा कयो जेके न घर जा बाती एक बे के अल्लाह हाफिज चई सुमंदा हन उहे निंड कंदा हन अल्लाह जा मलाइक उन्हनि जे घर जी हिफाजत कंदा हन एकड़ो शख्स सफर ते पियो वञे ज़ाल हुयसि पेट सां 5 महीनो हो या 7 महीनो या 8 महीनो जेको भी हुयो ज़ाल दर ते बीही चवेस थी त मूंखे त छॾियो थो वञी पर हिन बचड़े खे कंहिंजे सहारे छॾे थो वञी त ज़ाल ॾे निहारे चवे थो त मां इन पेट वारे बचड़े खे पंहिंजे अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾेई थो वञा मुझो रब ने मुझे बचड़े जी हिफाजत कंदो अल्लाह जी कुदरत हो त सफर ते वियो हलियो पुठियां अल्लाह जे हुकुम सां इज़राइल अचे पहुतो औरत वेचारी जा ॾींहं पूरा थी विया ॿार ॼमण खां अॻे ई माई वेचारी दुनिया छॾे वई दफन करे आया कुछ टाइम खां पोइ जीअं हमराह मोटियो ॾिठई दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे ओड़े पाड़े ॿुधायो मुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई असां उनखे फलाणे मुकाम में फलाणी जगह ते दफन करे आया हूं ॾींहुं हुयो वियो वञी पंहिंजे घर वारीअ जे क़बर ॾिसी उते कुल पढ़ी रोई दुआ घुरी मोटी आयो खट ते अञा वेठो आहे त बस अञा वेठो मस त को अचे आवाज़ ॾेसि उथी तोखे क़बर में घर वारी सॾे रही आहे वरी हेॾे होॾे निहारे त केरु कोन्हे वरी आवाज़ नेठ 3 दफ़े खां पोइ ॾिठई त को नज़र नथो अचे पर मुंहिंजे आॾो को लाइट ॿारे चवे थो हली आ मुंहिंजे पोयां हे निकिरी थो पवे राति जो रोशनीअ वारो अॻियां नज़र नथो अचे पर को आहे जेको रोशनी ॿारींदो थो हले हमराह अचे सिधो क़बर ते जेॾीमहिल पहुतो ॾिसे क़बर खुली पई आहे नंढड़ो सामीअ जे अंदर उते दाहूं करे बाबा बाबा करे रहियो आहे यो दौर है हजरत अमीर उमर जे खिलाफत जो केड़ो दौर है हजरत अमीर उमर जे खिलाफत जो दौर है गाल तदे थी खुदे जने वो जवान तो थे बहरहाल मां मुख्तसर कया जेडी मल न हो बचड़ो डिठो वो बचड़ो खणी ए जेडी मल हंज में करे ज़ारो कतार रोए थो तो वो जेको अजनबी आ जेको जाहिर न थो थे रोशनी ते वठी थो अचे वो आवाज तो दे त तू वञण वक्त इन बचड़े जे ला पंहिंजे ज़ाल खे चयो हो त हिन बचड़े खे
मां अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾेई थो वञा त रब तुंहिंजे बचिड़े जी हिफ़ाज़त फरमाई आहे छो त जेका शइ अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾिबी आहे अल्लाह उन खे कॾहिं बि ज़ाया थियण न ॾींदो आहे जेकॾहिं तूं ज़ाल खे बि अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾेई छॾी है त तुंहिंजे अचण ताईं रब मौत खे तुंहिंजे ज़ाल तां बि टारे छॾे है मुंहिंजा दोस्त इहो सबक थो मिले त जेका बि शइ घर में आहे उनखे अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾींदा कयो छो चवंदा आहिनि त अमड़ खां मोकिलाए पोइ निकिर अमड़ खां मोकिलाईंदे अमड़ चवंदी पुट अल्लाह साईं तुंहिंजी हिफ़ाज़त फरमाईंदो सभु ज़मीनी आसमानी मुसीबतूं रब तुंहिंजूं दूर करे छॾे रात जो सुमण वक्त पंहिंजे बचड़न खे अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾेई सुम्हो इंशा अल्लाह ताला तव्हांजे घरनि जी बचड़न जी मुंहिंजो रब हिफ़ाज़त फरमाईंदो कलमो पढ़ाए पोइ सुम्हो मौत मथे ते आहे जॾहिं न सुम्हण वक्त कलमो पढ़ी सुम्हंदासीं त आदत पइजी वेंदी जॾहिं इज़राइल मथां ईंदो त बानो चवंदो ऐं इज़राइल तरस मां सुम्हंदो पोइ हां पहिरीं कलमो पढ़ंदो हां मरण वक्त रब कलमो नसीब उनखे कंदो आहे जेको सुम्हण वक्त कलमो पढ़ंदो आहे जिए निंड मां उथो वरी कलमो पढ़ो 8 ॾींहं प्रैक्टिस कयो आदि थी वेंदो निंड मां उथण सां जेको कलमो पढ़ंदो जीअं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुनकर नकीर अचे उथारींदसि क़बर मां उथी हिसाब किताब रे जीअं अखियूं खोलींदो चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त मुनकर नकीर अर्ज़ कंदा मौला हिन खां सवाल जवाब छा पुछूं जेके सवाल पुछण आया हूं हिन त अख खोलण सां हो कलमो पढ़ी जवाब ॾेई छॾियो रब चवंदो मुंहिंजे महबूब जो दीवानो आहे इहो उथण सां पहिरीं कलमो पढ़ंदो हो अॼु बि पहिरीं कलमो पढ़ियो अथई हाणे बिना सवाल जवाब जे जन्नत जी दरी खोले ॾियोसि क़यामत ताईं वेठो मज़ा माणे मुंहिंजा दोस्त अमल सवलो अजर घणो पढ़ियल भी करे अणपढ़ियल भी करे कुराड़ो भी करे कुराड़ी भी करे नंढड़ो भी करे वडड़ो भी करे सुम्हण वक्त कलमो पढ़ी पो सुम्हो उथण वक्त कलमो उथण सां पहिरीं कलमो पढ़ो सुम्हण वक्त अल्लाह हाफ़िज़ चई बचड़न खे पो सुम्हो इंशा अल्लाह ताला मुंहिंजो रब तव्हां सां जे बचड़न जी घरन जी हिफ़ाज़त फरमाईंदो अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला जंहिं दोस्त वीचारे मालक ॾिने पंहिंजे बाबा साईं जे ईसाले सवाब जे नियत सां ख़ैर कयो आहे अल्लाह ताला उन जो ख़ैर क़बूल फरमाए उन मरहूम जी अल्लाह ताला बख्शिश फरमाए अल्लाह ताला जेतिरा आया हूं सभिनी जे जेके अज़ीज़ वकार ब दुनिया छॾे विया आहिनि अल्लाह सभिनी जी बख्शिश फरमाए मुंहिंजे लाइ दुआ कजो त अल्लाह ताला मूंखे बि सिहत व आफ़ियत अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुझे एहसास पानी जा बड़ो कदे अदा जी अदा न के जी भी मां मुस्तफा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है मदीने का गदा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है जहां पर ये सदा करने की नौबत ही नहीं आती वहां से मांगता हूँ मैं ये दुनिया क्या समझती है फकीरे मुस्तफा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है मदीने शहर की मट्टी से आती
یہ صدا اکثر مجھے کھا لو شفا ہوں میں، یہ دنیا کیا سمجھتی ہے، فقیر مصطفیٰ ہوں میں، یہ دنیا کیا سمجھتی ہے۔ حسین ابن علی بولے جسے قرآن کہتے ہیں، اسی پر کھیلتا ہوں میں، یہ دنیا کیا سمجھتی ہے، مدینے کا گدا ہوں میں، یہ دنیا کیا سمجھتی